नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त किपरो मां खबर ॾींदा आहियूं। किपरो लग ॻोठ तैयब बोज़दार में नौजवान मोहम्मद ज़मान बोज़दार के ज़मींदार जो उताक खां घर वेंदे रस्ते नामालूम हथियारबंदनि खेनि क़त्ल करे छॾियो है। नौजवान मोहम्मद ज़मान बोज़दार ज़मींदार गुलाम मोहम्मद लाशारी वटि कमदारी कंदो हो। क़त्ल खां अॻु में ज़मींदार जो उताक ते क्रिकेट मैच ॾिसी घर मोटी रहियो हो त संदसि ताड़ में बीठल हथियारबंदनि खेनि गोलियूं हणी क़त्ल करे फरार थी विया। जॾहिं त हिंदुनि जे मज़हबी त्योहार ॾियारी सबबि कंहिंखे संदसि कत्ल की खबर न पई। सुबह सवेर संदसि ज़मींदार गुलाम मोहम्मद लाशारी ॿाहिरि वाक़ ते निकितो त संदसि कमदार जो लाश रस्ते पयल ॾिसी किपरो पुलिस के इतला ॾिनो ऐं किपरो पुलिस मौके ते पहुची लाश खणाए तालका अस्पताल पहुचायो। जॾहिं त पेरी कुतनि ज़रिए पेरा पिण खया विया, लेकिन हर पासे रोड हुजण सबबि पेरनि जो सही रुख मालूम न थी सघियो। ॿिए पासे तालका अस्पताल मां नौजवान जो लाश पोस्टमार्टम बाद वारसन हवाले कयो वियो। संदसि जनाज़ नमाज़ ॻोठ हाजी मोहम्मद तैयब बोज़दार में पढ़ाई वई। संदसि जनाज़ नमाज़ में सवेन माण्हू शिरकत कई। फोती के सवेन आलिन अखियुनि सां अबाणे कब्रिस्तान पको पीर में दफनायो वियो। ॿिए पासे संदसि वारसन मुताबिक़ कंहिं सां बि का दुश्मनी कोन्हे। जॾहिं त किपरो पुलिस मुताबिक़ वाक़े में को मुकामी माण्हू मुलविस थी सघे थो, पर वधीक जांच बाद ख़बर पवंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।